हीउ निर्वाण पीड़िका जो ऑनलाइन लेक्चर सिलसिलो आहे। हीउ सबक़ उन्हनि सिंधी बालिग़ान लाइ आहे जिन खे सिंधी ॻाल्हाइण त अचे थो पर सिंधी अरबी ख़त में लिखण पढ़ण नथो अचे। हीउ सिलसिले जो 6हों सबक़ आहे जंहिंमें पाण सिंधी अलिफ बे जे अखर टे सां मानूस थींदासीं। सिंधी अलिफ बे में 52 अखर आहिनि। पोयनि सबक़नि में पाण बे, बे, भे, टे ऐं ठे सां मानूस थी चुका आहियूं। हिन भेरे पाण अखर टे सिखंदासीं जेको सिंधी अलिफ बे जो 7हों अखर आहे। अखर टे खे हिकिड़ो खानो ऐं उन मथां टे नुक्ता या टुबका आहिनि। टुबकनि जी बीहक बि अहम आहे। अखर टे जा 2 टुबका हिक ॿिए जे भरिसां आहिनि जॾहिं त टियों टुबको उन्हनि ॿिन्ही जे हेठां अहिड़ीअ रीत बीहारबो आहे जो इहे हेठि मुंहुं कयल टुकंडे में बीठल नज़र अचनि। कंहिं ग्लिफ जे मुंड में टे खे हिन रीत लिखबो आहे। इंटरनेशनल फोनेटिक अल्फ़ाबेट यानी बैनुल अक़वामी वायोकी लिपीअ में टे जे आवाज़ खे हिन रीत ज़ाहिर कबो आहे। यादि रहे त बैनुल अक़वामी वायोकी लिपीअ जी इहा निशानी टे जे आवाज़ वारी निशानीअ खां मुख़्तलिफ़ आहे। इहा निशानी अंग्रेज़ी अखर टी जी डिघी सूरत आहे। टे जे अखर मथां ज़बर जी निशानी लॻाए ट जो आवाज़ ज़ाहिर कबो आहे। टे ज़बर ट। बैनुल अक़वामी वायोकी लिपीअ में ट जे आवाज़ खे हिन रीत ज़ाहिर कबो आहे। हाणे पाण ट सां शुरू थींदड़ के लफ़्ज़ ॾिसंदासीं। टप, टस, टर, टग। हाणे पाण ट ते ख़तम थींदड़ के लफ़्ज़ ॾिसंदासीं। लाट, वाट, बाट, माइट। टे जे अखर हेठां ज़ेर जी निशानी लॻाए ट जो आवाज़ ज़ाहिर कबो आहे। टे ज़ेर ट। बैनुल अक़वामी वायोकी लिपीअ में ट जे आवाज़ खे हिन रीत ज़ाहिर कबो आहे। हाणे पाण ट सां शुरू थींदड़ के लफ़्ज़ ॾिसंदासीं। ट, टेक, टिपाई, टिम, टियों, ट्यास, टियाकड़ी, टिकुंडो, टिफीथी, टिकोर। टे जे अखर मथां पेश जी निशानी लॻाए ट जो आवाज़ लिखबो आहे। टे पेश ट। ट जे आवाज़ खे बैनुल अक़वामी वायोकी लिपीअ में हिन रीत ज़ाहिर कबो आहे। हाणे पाण ट सां शुरू थींदड़ के लफ़्ज़ ॾिसंदासीं। टबी, टको, टकर, टवाल। टे जे अखर पुठियां अलिफ जो अखर लॻाए टा जो आवाज़ लिखबो आहे। टे अलिफ टा। बैनुल अक़वामी वायोकी लिपीअ में टा जे आवाज़ खे हिन रीत ज़ाहिर कबो आहे। हाणे पाण टा
जे आवाज़ सां शुरू थींदड़ के लफ़्ज़ ॾिसंदासीं। टाणो, टामो, टाको, टारो। टे जे अखर पोयां वाव जो अखर लॻाए टो जो आवाज़ लिखबो आहे। टे वा टो। बैनुल अक़वामी वायोकी लिपीअ में टो जे आवाज़ खे हिन रीति ज़ाहिर कबो आहे। हाणे पाण टो जे आवाज़ सां शुरू थींदड़ के लफ़्ज़ ॾिसंदासीं। टोलो, टोबो, टोपो, टोको। टे जे अखर मथां पेश जी निशानी लॻाए ऐं उन पोयां वाह जो अखर लॻाए टू जो आवाज़ लिखबो आहे। टे पेश वा टू। बैनुल अक़वामी वायोकी लिपीअ में टू जे आवाज़ खे हिन रीति ज़ाहिर कबो आहे। हाणे पाण टू सां शुरू थींदड़ के लफ़्ज़ ॾिसंदासीं। टूह, टूट, टूलो। टे जे अखर पुठियां अलिफ लॻाए ऐं उन पुठियां नून जो अखर लॻाए टां जो आवाज़ लिखबो आहे। टे अलिफ नून टां। बैनुल अक़वामी वायोकी लिपीअ में टां जे आवाज़ खे हिन रीति ज़ाहिर कबो आहे। हाणे पाण टां जे आवाज़ सां शुरू थींदड़ के लफ़्ज़ ॾिसंदासीं। टांडो, टांकी, टांगो, टाए। टे जे अखर मथां पेश जी निशानी लॻाए उन पुठियां वाह जो अखर ऐं पोइ नून जो अखर लॻाए टूं जो आवाज़ लिखबो आहे। टे पेश वा नून टूं। बैनुल अक़वामी वायोकी लिपीअ में टूं जे आवाज़ खे हिन रीति ज़ाहिर कबो आहे। हाणे पाण टूं ते ख़तम थींदड़ के लफ़्ज़ ॾिसंदासीं। लाटूं, वाटूं, सेटूं, मेटूं, लटूं, खटूं, लाटूं, भेटूं। टे जे अखर पुठियां ये जो अखर लॻाए टे जो आवाज़ लिखबो आहे। टे ये टे। ऐं गिलिफ जे मुंड में टे खे हिन रीति लिखबो आहे। बैनुल अक़वामी वायोकी लिपीअ में टे जे आवाज़ खे हिन रीति ज़ाहिर कबो आहे। हाणे पाण टे सां शुरू थींदड़ के लफ़्ज़ ॾिसंदासीं। टे, टेक, टेपो, टेॾो। टे जे अखर हेठां ज़ेर जी निशानी लॻाए ऐं उन पोयां ये जो अखर लॻाए टी जो आवाज़ लिखबो आहे। टे ज़ेर ये टी। बैनुल अक़वामी वायोकी लिपीअ में टी जे आवाज़ खे हिन रीति ज़ाहिर कबो आहे। हाणे पाण टी सां शुरू थींदड़ के लफ़्ज़ ॾिसंदासीं। टीणो, टीन, टीकर, टीकम। हाणे पाण टी ते ख़तम थींदड़ के लफ़्ज़ ॾिसंदासीं। मोटी,
माटी, चोटी, खाटी। इन सां ई हीउ सबक़ पुॼाणीअ ते पहुतो। हिन वीडियो खे लाइक कंदा ऐं सिंधी साइंस चैनल खे सब्सक्राइब कंदा। असांजो फेसबुक सुफ़ो पिणु लाइक कंदा ऐं कमेंट्स में पंहिंजी क़ीमती राय जो इज़हार ज़रूरु कंदा।